जी नाज़रीन, खैबर उडेरो लाल स्टेशन, उडेरो लाल विलेज, खंडो खान ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि में अटो 140 रुपया किलो वेकिरो थी रहियो ऐं ॿिए तरफ़ मथे शहरनि जा वापारी गैर क़ानूनी तरीक़े सां कणक खे ॿाहिरें ज़िलनि में वेकिरो करे ॿीणो मुनाफ़ो कमाइण जे चकर में मटियारी ज़िले में कणक जी खोट जो बहिरान पैदा थी सघे थो। पर असांजे ज़िले जी फोड खाते वारा ऐं इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। उडेरो लाल खैबर खंडो मां राति जे वक़्तु मुनाफ़े खोर वापारी ट्रकूं ऐं कंटीनर भराए ॿियनि ज़िलनि ॾांहुं कणक मोकिले पई वञे। खैबर खंडो उडेरो लाल विलेज ऐं उडेरो लाल स्टेशन जे अवाम DCO मटियारी ऐं खोराक खाते जी अमलदारनि खां मुतालबो कयो त कणक जे मुनाफ़े खोर वापारियुनि ख़िलाफ़ जल्द क़ानूनी कार्रवाई करे हिते कणक जी बहिरान खे टारियो वञे।